ख़बर शामिल कयूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे ग़ुलाम मोहिद्दीन जखरानी जी। नाज़रीन, म्यूनसिपल कमेटी कंदकोट जे मुलाज़िमनि जो पघारूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब कंदकोट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो थियो आहे। मुज़ाहिरे दौरान महकमे बल्दियात ऐं म्यूनसिपल इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ख़बर जा तफ़सील ॾींदा था हलूं त म्यूनसिपल कमेटी कंदकोट जे रिटायर्ड ऐं हाज़िर सर्विस मुलाज़िमनि जो 2 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन ख़ैर मोहम्मद शेख, इस्माइल चाचड़, बादल दायो, माई हिदायत ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त म्यूनसिपल कमेटी इंतिज़ामिया 2 महीननि खां पघारूं अदा न पई करे। असांजा ॿचिड़ा फाका ते मजबूर आहिनि। असांजे घर जो गुज़र सफ़र ॾाढी मुश्किल सां थिए थो पियो। बार बार म्यूनसिपल इंतिज़ामिया खां पघारुनि जी घुर कई आहे, पर केरु असांजी पर घोर लाहिण वारो न आहे। मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण जी सूरत में ॿुहारा छॾ हड़ताल जो चिताव पिणु ॾिनो।